ज़िक्र कंदासीं विरासिटी जे दहशतगर्दी टोड़ अदालत 3 कातिलनि जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे 2 भेरा उमिरि कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जे क़त्ल में मुलविस 5 जवाबदारनि खे 2 भेरा उमिरि कैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदार अली शेर मरी, रहमतुल्लाह मरी, गुलाम नबी इनायत मरी ऐं अली हसन मरी खे 2 भेरा उमिरि कैद ऐं 5 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदारनि गुलाम नबी मरी के गैर कानूनी हथियार रखण जे ॾोह में वधीक 7 साल कैद ऐं 20,000 ॾंड जी सज़ा पिणु ॿुधाए छॾी। यादि रहे त जवाबदारनि ॻोठ जमाल मरी में 4 साल पहिरीं 2 औरतुनि मस्मात कूंज मरी ऐं मस्मात बेगम मरी ऐं नूर अहमद मरी खे छुरियुनि सां कुही बेदर्दीअ सां क़त्ल कयो हो। खैरपुर पुलिस तां खंबियल चैन पौरतन जो पतो न पियो। अदालत डीएसपी कोटे जी SHO नारा समेत 3 ॼणनि खिलाफ नोटिस जारी करे छॾिया। सेकंड एडिशनल सेशन जज अल्ताफ हुसैन दायो जी अदालत नोटिस जारी कंदे बांदी बणायल खे अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। सेशन जज मुस्मात पठाणी ऐं संदसि मुड़ुस ज़रख़रिंद तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन के ॿुधण जोॻो करार ॾींदे नोटिस जारी कया आहिनि। पिटीशन में ॼाणायो वियो आहे त पुलिस संदन घर में फुलट बाद 4 नौजवान मोरिया मोहम्मद इस्माइल ऐं नौखाब के सिद्दीक रिंद के खंबे गुम करे छॾियो आहे। सेशन जज अल्ताफ हुसैन पिटीशन के ॿुधण जोॻो करार ॾींदे DSP कोडे जी ऐं SHO नारा एहलकार अजूबा खे अदालत में पेश थियण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। खैरपुर जी अदालत 4 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾींदे 8 ॼणनि खिलाफ ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। सिविल जज अनीस रहमान बुरड़े जी अदालत B सेक्शन थाणे जे हद जे केस जी ॿुधणी दौरान केस में मुलस ॼाणायल रोढ़ी वासी गुलाम अली सिकंदर ऐं गुल मोहम्मद सुमरो जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। मंशियात केस में मुलस फैज़ाबाद कॉलोनी जे रहवासी असदुल्ला शेख खिलाफ 87-88 तहत खेस दाख़िल करार ॾींदे संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो पिणु हुकुम ॾिनो। फोर्थ सिविल जज राजा मशहूद कुरैशी जी अदालत टंडो मस्ती थाणे ते दाख़िल क़त्ल जूं धमकियूं ॾियण वारे केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जवाबदार ॼाणायल मंज़ूर खोखर, मक़बूल खोखर ऐं इरफान आराइस खे ज़मानत न थियण जोॻा करार ॾियण जे वारंट जारी करे छॾिया। चोरी इल्ज़ाम हेठि दाख़िल थियल केस में लाड़काणे वासी इमरान असलम, महवाल शवाल ऐं अब्दुल मजीद मल्लाह जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी कया। ॿिन्ही जजनि पुलिस खे हुकुम ॾिनो त ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर सिविल अस्पताल में मरीज़नि ऐं आयल दवाउनि अस्पताल में मुक़रर डॉक्टरनि मार्फत चोरी थियण जो इंकशा बाद हिकु शकी खे सोगो कयो वियो आहे। ज़रीन मूजिब अस्पताल मां दवाउनि सां भरियल कार्टून खणी वेंदड़ शख़्स खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार कयल शख़्स जो नालो बिलाल सोलंगी आहे, जंहिंखां दवाउनि जी चोरी बाबति पुछा गाछा कई पई वञे। ज़रियनि जो चवणु आहे त दवाउनि सां भरियल कार्टून खणी वेंदड़ शख़्स अस्पताल में मुक़रर हिकु डॉक्टर मार्फत रोज़ानो जे बुनियाद ते दवाऊं खणे थो। यादि रहे त सिविल अस्पताल खैरपुर में अॻु बि दवाउनि जी चोरी वारा वाक़िया पेश अची चुका आहिनि। खैरपुर जे समाजी अॻवाननि पारां सिविल अस्पताल मां चोरियुनि वारे वाक़े जो नोटिस वठी मुलस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। तंगवाणी में SUP ऐं वासन पारां 20 ॾींहं अॻु अगवा थी वियल 3 वरनि जो मासूम नींगर बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। मदरसा मोहल्ले में 20 ॾींहं अॻु अणॼातल जवाबदार 3 वरनि जे मासूम नींगर जुनैद बखराणी खे अगवा करे विया हुआ, जेको अॼु अञा ताईं बाज़ियाब न आहे थी सघियो। अब्दुल मुराद ॾाहणी ऐं ॿियनि चयो आहे त 20 ॾींहं अॻु नींगर बाज़ियाब न थियो आहे। संदसि घर में सोग वारो माहौल पकड़ियल आहे। हुन चयो त नींगर जी बाज़ियाबी लाइ लाॻे तो 20 ॾींहं खां एहतिजाज करियूं पिया, पर पुलिस जे कन ते जूं बि नथी सुरे। उन्हनि IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नींगर खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए मायूसी ख़तमु कई वञे। दोदापुर वेझो शाख खे 20 फुट गारो पवण सबबि साड़ियुनि जो बेजारो लुढ़ी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। आबादगारनि ॿुधायो त लाल शहबाज शाख खे ॻोठ अब्दुल मजीद जखरो वटां गारो पवण करे संदन पोखियल साड़ियुनि जो बेजारो लुढ़ी वियो आहे। हुन ॿुधायो त गारे पवण जो इतला आपाशी खाते खे ॾिनो वियो, पर
वक्त ते न पहुचण करे हुननि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद कयो आहे। आबादकारनि ॿुधायो त घारो पवण सबबि सारियुनि जो बेजारो लुढ़ी वियो आहे, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदो आहे त लापरवाही कंदड़ आपाशी अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे वधीक फसल तबाह थियण खां बचाया वञनि। हैदराबाद वेझो अकरम वाह खे 15 फुट घारो पइजी वियो। आपाशी अमले पहुची घारे ते ज़ाब्तो आणे वरितो। ॻोठ हाजी जुमू बुर्रो वटि घारो पवण सबबि पाणी ॻोठ तरफ़ वधण लॻो आहे। इतला मिलण ते आपाशी अमले ज़ाब्तो आणे वरितो। ॻोठाणनि ॿुधायो त SDO वकार सयाल अमलो ऐं मशीनरी साण करे अकरम वाह पहुतो, जंहिं बाद अमले पारां घारो ॿधो वियो आहे। हुननि ॿुधायो आहे त घारे खे ॿधी संदन 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं ॻोठ खे बचायो वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त अकरम वाह जी कमज़ोरी बंधन जी मरमत कराए इम्कानी ख़तरे खे बचायो वञे। ज़िक्र कंदासीं मीरपुर बठोरे में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं समाजी तंज़ीम पारां शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई। हड़ताल सबबि मेहर शाह, खोरवा स्टाफ, GM सैद चौक ऐं शाही बाज़ार समेत शहर जा कारोबारी मरकज़ बंदि कया विया। उन मौक़े ते पपन शेख ॿियनि चयो आहे त गंजबहर नाले जे पाणी हथरादू बंदि करे आबादकारनि जो मुआशी क़तलाम कयो पियो वञे। उन्हनि चयो त पाणी जी खोट सबबि आबादकारनि जा सारियाला बेजारा सड़नि पिया, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जो नुक़सान रसियो आहे। अॻवाननि चयो आहे त पाणी खोट सबबि आबादकारनि जे घरनि में बुख ऐं बदहाली पकड़िजी वई आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त चीफ इंजीनियर खे हटाए पाणी बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सगियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसातुनि खां पोइ बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त लाॻीतो तेज़ बरसातुनि खां पोइ पाणी नेकाल न थियण सबबि रहवासियुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। हुननि चयो आहे त बरसाती पाणी शहर ऐं भरपासे जे रोड रस्तनि ऐं घिटियुनि में बीहिजी वियो आहे, जंहिं सबबि खेनि ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि चयो आहे त केतिरनि ॾींहंनि खां पाणी बीहिजी वञण सबबि मच्छर ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे। हुननि इलाइक़े में मच्छर मार स्प्रे न करण सबबि संदन ॿारड़ा मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सगियूं ऐं भरपासे मां बरसाती पाणी नेकाल करे इलाइक़े वासियुनि खे बीमारियुनि खां बचायो वञे। कोडलालू वेझो अणॼातल हथियारबंदनि घर ते मुबैना हमलो करे नौजवान नारी सुगड़ मरी खे अगवा करे विया। ॻोठ ज़वार गुलाम कादिर मरी में अणॼातल हथियारबंद नारी सुगड़ मरी खे अगवा करे विया आहिनि। वारसनि ॿुधायो त हथियारबंदनि गुल हसन ज़ाहिद ऐं दिलबर मरी ऐं ॿिया ॾींहं ॾिठे जो ज़बरदस्ती घर में दाख़िल थी नारी खे अगवा करे विया। उन्हनि इल्ज़ाम मढ़ींदे चयो त वाक़े बाबति पुलिस खे इतला ॾिनो आहे, पर पुलिस पोइ बि मुख़ालिफ़ धुर जी वंगार वेंदे खे नज़रअंदाज करे रही आहे। वाक़े बाद ॿिन्ही धुरियुनि में छिक ताण वारी सूरतहाल बरक़रार आहे। ॿई धुरियूं मोर्चाबंद बणियल आहिनि। हैदराबाद में पॉपुलेशन वेलफेयर खाते पारां वर्ल्ड पॉपुलेशन डे बाबति आगाही रैली ऐं सेमिनार मुनक़िद कयो वियो। डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर बख्त अली सियाल जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब हॉल में सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में डिप्टी डायरेक्टर पॉपुलेशन डॉक्टर शबनम, डॉक्टर ख़ालिदा मेमन, डॉक्टर राबिया मेमन ऐं डॉक्टर शबनम शैला ऐं पॉपुलेशन मुलाज़िमनि शिरकत कई। बख्त अली सियाल चयो आहे त दुनिया में 8 बिलियन जी आबादी हुअण सबबि मुआशी हालात ॾींहों ॾींहुं ख़राब थी रहिया आहिनि। हुननि चयो त ॿारनि में वक़फ़ो करणु घुरिजे, जीअं ॿार ऐं माउ सिहतमंद ऐं खुशहाल ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिल थी सघे। उन्होंने चयो त पॉपुलेशन जा हैदराबाद में 34 फलाही मरकज़ आहिनि, जिते अवाम लाइ सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि।